आगा के अवांखे वारे में यूरिया बाण ब्लैक ते विक्रे खिलाफ असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार पारां कार्रवाई कई वई आहे। गोदाम के सील किया वियो आहे। अवांखे आगा कयूं पिया असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार वापारी घनश्याम दास जे गोदाम ते छापो हयो आहे। यूरिया बाण जो गोदाम सील किया वियो आहे। मथस 1 लाख रुपया दंड लगाया वियो आहे। अपडेट क्यों पिया अहम खबर है बारे में यूरिया बाण ब्लैक ते विक्रे खिलाफ असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार पारां कार्रवाई कई वई आहे। गोदाम के सील किया वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार वापारी घनश्याम दास जे गोदाम ते छापो हयो आहे। यूरिया बाण जो गोदाम सील किया वियो आहे। मथस 1 लाख रुपया दंड लागू कयो वियो आहे। आगा क्यों पिया बारे में यूरिया बाण ब्लैक ते विक्रे खिलाफ असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख्तियार कार पारां कार्रवाई कई वई आहे। एक गोदाम के सील किया वियो आहे। ऐसी मुख्तियार कार वापारी घनश्याम दास जे गोदाम ते छापो हयो आहे। यूरिया बाण जो गोदाम सील किया वियो आहे। 1 लाख रुपया दंड लगाया वियो आहे।